महबूब रुठल आहे गजल की मगाया। ओ वाकई गज़ल कीअं मां ॻायां। बाबा भली महबूब रुठल हुजे गज़ल कीअं ॻायां, पर मूंखे सुर जी ख़बर न आहे त मां गज़ल कीअं ॻायां। पर तव्हां जेकॾहिं सम्झो था त तव्हां सुरीला आहियो त तव्हांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु चांस आहे। अजरक स्टूडियो चैनल यूट्यूब ते अची चुको आहे, जंहिंमें सिर्फ़ु उहे नौजवान दोस्त जेके पंहिंजो पाण खे सम्झनि था त उहे आवाज़ जी दुनिया सां वाबस्ता आहिनि, सुठी कला रखनि था, सुठी ॾात आहे उन्हनि वटि, त तव्हां असां सां राब्तो कयो। फेसबुक ते पेज आहे अजरक स्टूडियो, उते नंबर ॾिनल आहे, तव्हां राब्तो करे सघो था। ऐं अजरक स्टूडियो खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं ज़रूरु अजरक यूट्यूब चैनल ते असां सां जुड़ो ऐं पंहिंजा वीडियोज़ मोकिलियो। हैदर क़ादरी, अस्सलाम वालेकुम।